सदम दिल ऐं तुंहिंजूं निगाहूं ऐं साईं, सदम दिल ऐं तुंहिंजूं निगाहूं ऐं साईं, ही काबे ते इबरा जूं काहूं ऐं साईं, न झल इश्क जाना खां मूंखे ए ज़ाहिद, न झल इश्क जाना खां मूंखे ए ज़ाहिद, न ॾे ॿियूं सलाहूं बलाहूं ऐं साईं। ऐं सम्झां थी त जंहिं बि कम में जेकॾहिं इंसानु जुनून जी हद ताईं, इश्क जी हद ताईं नथो वञे तेसि ताईं कामयाबु नथो थिए। ऐं मूं पंहिंजे ॿारनि सरतियूं ऐं पंहिंजे सरतियुनि सां इश्क कयो आहे। हाणे आउं गुज़ारिश कंदसि अपा मैडम रशीदा भट्टी साहिबा खे त हू अचनि ऐं अची पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। अपा रशीदा भट्टी साहिबा उहा बि असांजे सरतियूं जी तमामु बहितरीनु कंट्रीब्यूटर आहे। अस्सलाम वालेकुम समूरन हाज़रीन के आपा मुमताज़ साहिबा, प्यारी भेण शबनम ऐं सभ खां वधीक होनहार मुंहिंजी शागिर्दियाणी गुलबदन मिर्ज़ा, जंहिंखे मां तमामु दिलि जे गहराइनि सां अॼु मुबारकबाद पेश कयां थी त हिन जंगल में मंगल करण जो पहिरियों अदबी प्रोग्राम जेको हले पियो अॼु, त इहो सॼो क्रेडिट गुलबदन आहे। इन खां अवल कॾहिं बि हिते अहिड़ो को प्रोग्राम न थियो आहे जंहिंमें एतिरे वॾे पैमाने ते सभु लेडीज़ गॾु थियनि ऐं पंहिंजा पंहिंजा वीचार सभिनी सां शेयर कनि। त तमामु बाहिम्मत ऐं तमामु उत्साहींदड़ हिकु रोल मॉडल वारो हिकिड़ो किरदारु आहे। ऐं मूंखे उनजो ज़रो ज़रो यादि आहे त कीअं सरतियूं शुरू थियो ऐं कीअं हिन उनखे सभिनी सां गॾिजी करे ऐं महिनत ऐं हिमत सां कमु कयो ऐं हर वक़्तु पंहिंजे कम खे जाखोड़ींदड़ शक्ति हिकिड़ो नालो आहे गुलबदन मिर्ज़ा। ऐं मूंखे ख़ुशी आहे त अॼु तमामु सुहिणे अंदाज़ सां सभु कुझु पंहिंजे सरबराहीअ में सरअंजाम ॾेई रही आहे ऐं सभु भेनरुनि जो बि साथ यकीनी हुजे थो, पर पंहिंजी हिमत ऐं मुस्तक़िल मिज़ाजी बि तमामु वॾो किरदारु अदा करे थी, जेको माशाअल्लाह तमामु हिन में सुहिणे नमूने मौजूदु आहे। ऐं इंशा अल्लाह ताला दुआ आहे मुंहिंजी बहसियत पंहिंजे हिकिड़े उस्ताद जे त हे महिनत सां अञा बि अॻिते वधंदी रहंदी। ऐं जॾहिं बि हे पंहिंजूं कोई बि प्रॉब्लम्स अची मूंसां शेयर कंदी हुई त मां हिन खे हिकिड़ी तलक़ीन कंदी हुयमि त ततीअ थधीअ कान्हे वेल वेहण जी, मता थिए ऊंधार पैर न लही पिरीअ जो। ऐं तमामु हिमत ऐं हौसले सां हिन कमु कयो, सभिनी खां वेही करे मज़मून वठणु, ट्रांसलेट कराइणु, ख़ासि तौर ते मुंहिंजे सब्जेक्ट में हिन जो हिकिड़ो पंहिंजो बि साइंस जी आहे ऐं असांखे साइंस जे हवाले सां हिन तमामु सुठो कमु कयो आहे। अॼु मां हिकिड़ी गुलबदन खे ॻाल्हि चवणु ज़रूरु चाहींदसि त हिन अदबी फोरम में जिते लिटरेचर, अदब ऐं आर्ट सभु कुझु आहे, फ़नून लतीफ़ा सां वाबस्ता थो हुजे, पर उते अॼु साइंसी मौज़ू जिन खे असां पंहिंजे लैंग्वेज में ट्रांसलेट करायूं ऐं उन्हनि जे लाइ को ख़ासि हिकिड़ो प्लेटफॉर्म हे मुहैया करे जंहिंमां वधि खां वधि उत्साह मिले, त उहो इंशा अल्लाह ताला उनजे बि ज़हन में हूंदो ऐं इहा मां बि उनखे तरगीब ॾींदमि त आईंदा जे प्रोग्राम्स में पंहिंजे पब्लिकेशन्स में अञा वधि खां वधि इन पासे ॾे तवजो ॾे। वधीक तव्हांजो वक़्तु न वठिबो, इन जे बारे में सभिनी घणो कुझु चयो आहे ऐं दुआ सां गॾु मां वरी बि हिनखे मुबारकबाद पेश कयां थी। अल्लाह हाफ़िज़। हाणे शबनम गुल खे दावत ॾींदसि त हूअ अचे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। सम्झां थी त जीअं ॿियनि सभिनी सरतियुनि तमामु सुहिणे नमूने पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो आहे, त शबनम बि जेको नसुर ॻाल्हाईंदी आहे उहो शाइरी जे अंदाज़ में ॻाल्हाईंदी आहे। ऐं खेसि दावत ॾियां थी त हूअ अचे ऐं अची पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। असांजी दोस्त भेण शबनम गुल। स्टेज ते वेठल मुंहिंजो मान वारी भेनरूं ऐं हिते वेठल
सभु मुंहिंजा मोज़िज़ भेनरूं भाइर मुंहिंजे ॿारनि जेतिरा नौजवान बि वेठा आहिनि, अस्सलाम वालेकुम। ख़ुशी जो मौक़ो आहे ऐं अॼु सर्दियूं खे 3 साल पूरा थिया आहिनि ऐं तव्हां सम्झी सघो था त हर ॾहाके में ज़िंदगी बदिलजे थी। सम्झो त इन लिहाज़ खां 3 ॾहाका जेके सर्दियूं जा पूरा थिया आहिनि ऐं सिंध इन्हनि 3 ॾहाकनि जे समाजी अदबी ऐं फ़िक्री तौर ते ऐं मुख़्तलिफ़ मरहलनि खां गुज़रंदे अॼु ताईं पहुती आहे। त इहो सफ़रु जेको आहे हिकु लिहाज़ खां सचूं त हिकिड़ो फ़िक्री सफ़रु आहे, हिकु जागरता जो सफ़रु आहे ऐं जंहिंजे लाइ मां गुलबदन जावेद मिर्ज़ा साहिबा ऐं चेयरमैन सईद ज़मा साहब खे मां दिलि जी गहराइयुनि सां मुबारकबाद पेश कंदसि। ऐं हूअं बि जेको सिंधी अदबी बोर्ड आहे उहो सालनि खां इल्म अदब जी शमा खे ॿारियो अचे ऐं इहे जेके ॾीआ आहिनि ॾींहंनि मां लाट मां लाट ॿरंदी आई ऐं अॼु ॾिसो पिया तव्हां त तव्हांजे साम्हूं अदब जे हवाले सां उहे नाला मौजूदु आहिनि जिन लिखण जी शुरूआति सर्दियूं खां कई या वरी सर्दियुनि में हुननि लिखियो। हिते सर्दियूं खां अॻु जी ॻाल्हि मां खे ॿुधाईंदसि त इन खां अॻु में हिकिड़ो रिसालो हूंदो हो बख़्तावर, उहो बि मूं 2-3 सालनि ताईं एडिट कयो हो पर पोइ बंदि थी वियो। उन खां अॻु में मां नारी पब्लिकेशन जो ज़िक्र कंदसि। अदी नज़ीर नाज़ वेठी आहे, नारी पब्लिकेशन जी रूहे रवां नारी मैगज़ीन में मुंहिंजी पहिरीं कहाणी छपी हुई ऐं ईअं उहो सफ़र बि हलंदो रहियो। पर जॾहिं सर्दियूं आयो, जीअं 1999 जी ॻाल्हि था कयूं, त 1999 खां मूं सिंधीअ में बाक़ाइदगी सां लिखणु शुरू कयो। पहिरियों उर्दू में लिखंदी हुयसि पर माण्हुनि इहो ई चयो त एक्सपोजर आहे वॾो ऐं अंग्रेज़ी जो ऐं उर्दू जो, पर मूं हिकदमि सां सिंधी में लिखणु शुरू कयो ऐं उर्दू खे थोरो घटि करे छॾियो। अॼु बि सिंधी उर्दू अंग्रेज़ी में लिखंदी रही आहियां पर मुंहिंजो जेको पढ़ंदड़ आहे उहो सिंधी जेको रीडर आहे उहो आहे। जेको औरत जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कयूं त सिंध में जेका बि तब्दीली आई आहे उहा औरतुनि आंदी आहे। औरत में हिकु ख़ुदादाद सलाहियत आहे त हूअ हिकु त घर में उत्साह जो सबबु आहे, माउ आहे, भेण आहे, ज़ाल आहे, धीउ आहे। हुन जा जेके मुख़्तलिफ़ किरदार आहिनि उन्हनि किरदारनि में हूअ पंहिंजे घर भातियुनि खे ज़िंदगी ॾिए थी, उत्साह विरहाए थी ऐं अख़लाक़ी तौर ते उन्हनि खे मज़बूत करे थी। औरत जे हवाले सां मां इहो चवंदसि त जेके बि सिंध जूं हींअर हिन वक़्तु अदीबाऊं आहिनि, तव्हां उन्हनि खे पढ़ियो हूंदो, उहे पंहिंजे महाज़ ते तमामु बुर्दबारी सां ऐं संजीदगी सां सालनि खां बीठियूं आहिनि ऐं सिंध जे समाजी जेका बि फ़िक्री शौरी ऐं जेका बि तब्दीली आई आहे, चाहे उहा इल्मी तौर ते, उन में औरतुनि जो हिकु वॾो किरदारु रहियो आहे। ऐं मां ईअं बल्कि चवणु चाहींदसि त जीअं काफ़ी साल अॻु सर्दियुनि खां मूं लिखणु शुरू कयो, सर्दियुनि में कहाणियूं शाया थियूं, शाइरी, पर इन में हिकु ॻाल्हि ज़रूरु चवणु चाहींदसि त उहो माण्हू कामयाबु थिए थो जंहिं वटि हिकु दरगुज़र करण वारी दिलि आहे ऐं जेको मुरकंदो रहे थो ऐं जेको ॻंढे रखे ऐं जेको कावड़िजे न। इहे ख़ूबियूं मूं गुलबदन जावेद मिर्ज़ा में मूंखे नज़र आयूं। कहिड़े नमूने हूअ मोटिवेट करे थी, कहिड़े नमूने हुन जा फ़ोन अचनि था, उहो लिखाए थी ऐं कॾहिं कॾहिं त वरी माण्हू एॾो मसरूफ़ बि हूंदो आहे, चवंदो आहे त ठीकु आहे लिखी ॾींदासीं, पर असांजे फ़िक्री ऐं फ़नी सफ़र खे उत्साह ॾियण वारी गुलबदन जावेद मिर्ज़ा आहे जेको उनजा फ़ोन न अचनि ऐं उहा असां ते ॿार न रखे त असां बि औरत में वरी इहा बि आहे त घर बि आहे, नौकिरी बि आहे ऐं ज़ाहिर आहे घणेई हुनखे मसाला बि आहिनि, समाज खे बि मुंहुं ॾियणो थो पए त शायदि असां ईअं न लिखी सघूं हा। गुलबदन असां खां सालनि खां मुस्तक़िल लिखाईंदी रही आहे ऐं हुन जो जेको ॻंढे रखण जो जेको हुनुरु आहे हुन वटि,
ऐं जहिड़े नमूने हुन सिंध जे कुंड कड़छ खां औरतुनि खे पंहिंजे मुल्क जे जादूअ में मंडियो आहे ऐं पंहिंजे मस्बत रवैये में उन्हनि खे उन पाण सां गॾु खणी उहा हले थी, त इहो ई सबबु आहे त सर्तियूं अॼु कामयाबीअ जा 30 साल पूरा कया आहिनि। हिननि 30 सालनि में जेके हिन ख़ासि नंबर कढिया आहिनि, इहे डॉक्यूमेंट्स आहिनि, डॉक्यूमेंटेशन उन्हनि में थियल आहे। जेके औरतूं 30 सालनि में लिखंदियूं रहियूं आहिनि या 30 सालनि खां अॻु में बि हुननि माण्हुनि में इल्म जी पंहिंजे नस्लुनि में इल्म ऐं फ़िक्र जी जेको दीप जलायो आहे, उन्हनि जो बि असांखे उते ज़िक्र मिले थो। इहे नंबर यादगार नंबर आहिनि ऐं इहे रेफरेंस बुक्स आहिनि, इहे मुख़्तलिफ़ कुतुबखाननि में रखियल आहिनि ऐं मां गुलबदन खे बि मशवरो ॾिनो त तव्हां इहे लाइब्रेरीज़ में रखाए छॾियो, छो त किताब ख़तम बि थी वेंदो, पर इन्हनि कुतुबखाननि में इलाही ॿार वञनि था असांजा। ऐं मां पंहिंजे नौजवाननि खां, बल्कि मां सिंध मुख़्तलिफ़ मरहलनि मां गुज़रंदी रही, कॾहिं बि मां मायूस न थी आहियां। ऐं अॼु मां ॾिसां थी त असांजा जेके नौजवान आहिनि, उहे जहिड़े नमूने उन्हनि खे मोबाइल सां गॾु, मोबाइल ज़िंदगीअ जो हिसो आहे, पर मोबाइल सां गॾु किताब बि हुननि जे ज़िंदगीअ जो हिकु हिसो आहे ऐं इहा तमामु घणी हिकिड़ी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। ॿी ॻाल्हि त अॼु मौज़ू बदिलजी विया आहिनि। 30 साल अॻु ॾिसां थी त औरत में हिकु ख़ुदरहमी हुई, अहसास कमतरी हुई, ज़ाहिर आहे हुनखे घर में बि सिंफ़ी अणबराबरी जो हुनखे किथे न किथे भाइरनि जे मुक़ाबले में या पुटनि जे मुक़ाबले में हुनखे शिकार थियणो थो पए, छो त हिकिड़ो मर्दाणो समाज आहे। पर आहिस्ता आहिस्ता जॾहिं असां निकितासीं, असां लिखणु शुरू कयो, त असां सभिनी जिथे जिथे असां लिखूं पिया, असां पहिरीं कोशिशि इहा कई त कहिड़े तरीक़े सां औरतुनि खे अहसास कमतरी ऐं इन अहसास महरूमीअ जे कुन मां ॿाहिरि कढूं ऐं खेनि इहा ॻाल्हि ॿुधायूं त अहसास कमतरी ऐं अहसास महरूमी खे पंहिंजी ताक़त कीअं बणाइबो आहे। ख़ासि तौर ते उहे जेके उन्हनि जूं कैफ़ियतूं आहिनि, छो त अदब बि कहाणी हुजे, ड्रामो हुजे, नॉवल हुजे, शाइरी हुजे, अंदर जे ॾुख ऐं उधमनि जो इज़हार आहे। जीअं अमर सिंधू चयो त हूअ नथी ॻाल्हाए सघे किथे बि, या हुनखे केर बि नथो ॿुधे त हू लिखे थी, ऐं हूअ पंहिंजे जेके महरूमियुनि जा जेके हुनजा कैफ़ियतूं आहिनि, उहे लफ़्ज़नि जे पोपटनि में चौधारी उॾाए थी छॾे ऐं हुनजो जेको इहो पैगाम आहे हर जॻह पहुचे थो। त मुंहिंजे ख़्याल में अॼु जेको दौरु आहे, उन दौर में ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त औरतुनि खे असां पंहिंजे न्याणियुनि खे, भेनरुनि खे पाण भराई ॾांहुं वठी अचूं ऐं हुननि खे इहा ॻाल्हि उन्हनि खे ॿुधायूं त मौज़ू जेके आहिनि थोरा मुख़्तलिफ़ मौज़ू हाणे चूंडीनि। मां हिन प्लेटफॉर्म ते चवणु चाहींदसि जीअं इको फेमिनिज़म आहे, या हींअर ॾिसो त ग्लोबलाइज़ेशन आलमगीरियत जे वधंदड़ रुझान जे करे ॿोली घणी मुतासिर थी आहे। माउ पहिरीं दर्सगाह इल्म जी, माउ जेकॾहिं पंहिंजे ॿार खे ॿोली ऐं अदब खां वाक़िफ़ न कंदी, त मां सम्झां थी त इहो कर्ज़ धरतीअ जो हुन ते सॼी ज़िंदगी रहंदो। इन करे हुन जी पहिरीं ज़िमेदारी आहे त पंहिंजे ॿार खे ॿोली, भले हू अंग्रेज़ी में पढ़े, भले हू निजी कॉलेजिस में स्कूल हू पढ़ाए सघे थी, हू ॿुधाए सघे थी, त ॿोली एॾी ज़रूरी आहे इंसान जे लाइ। जीअं गुल खां बग़ैर ख़ुशबू जो को तसवुरु न आहे, ईअं ॿोलीअ खां बग़ैर इंसानी जिस्म में रूह जो को तसवुरु न आहे। त इहे असांजूं भेनरूं आहिनि जेके पंहिंजो विरसो, पंहिंजी लोक ॾाहप, पंहिंजो फ़िक्र, पंहिंजे ज़मीन जी मोहबत, पंहिंजो सूफ़ी विरसो उन्हनि में मुंतक़िल करे सघनि थियूं। ॿियो इहो त मां गुलबदन खे बि चवंदसि, ॿ ॻाल्हियूं ऐं पोइ पंहिंजी सीट वठंदसि। हिकु त मौज़ूअ खे असां वुसत ॾियूं ऐं असां जेके इन्फ़रादी असांजा मौज़ू आहिनि, घरेलू जहिड़ा या उहे बि हाणे ज़िंदगीअ जो हिसो आहिनि, थोरो सां ॿाहिरि निकिरूं, ख़ारिजी मौज़ूअनि ॾांहुं अचूं ऐं दुनिया जे मौज़ूअनि ॾांहुं अचूं। ॿियो वरी इहो त अॼु जी औरत खे तमामु घणा मसइला आहिनि। हींअर जेका माहौलियात जी जेका तव्हां ॾिसो था हालति, जंगियुनि में ऐं माहौलियाती गदिलाइण में सभ खां वधीक औरत मुतासिर थींदी आहे ऐं उनजे साम्हूं वॾा चैलेंजिस हूंदा आहिनि। ऐं अॼु ॾींहं ताईं औरतुनि में वॾी सहप आहे, वॾी बर्दाश्त आहे, ॾुख सही मुड़कण जी हिकिड़ी सघ आहे।
इन्हनि सभिनी कैफ़ियतुनि मां गुज़रंदे, तकलीफ़ुनि मां गुज़रंदे उन्हनि पंहिंजे ख़ानदाननि खे जीआरियो आहे, ठाहियो आहे, जंहिंजो सभ खां वॾो मिसाल गुलबदन जावेद मिर्ज़ा आहे। छो त उनजे घर में जेको थियो ऐं जंहिं तकलीफ़ जी कैफ़ियत मां उहा गुज़री, त चवंदा आहिनि त जेको मरणु नथो ॼाणे उहो ज़िंदगी बि नथो ॾेई सघे। त इहे जेके ॾुख ॾाखड़ा इहे असांजी ज़िंदगीअ जो हिसो आहिनि, हिन में असांखे फ़रार न हासिलु करिणो आहे, बल्कि हिन सां मुक़ाबिलो करिणो आहे। त हींअर असां उन्हनि ॻाल्हियुनि खे सम्झूं जे साम्हूं वॾा वॾा चैलेंजिस आहिनि। असांखे पंहिंजे नसलुनि खे जीआरणो आहे, उन्हनि जी सिहत, उन्हनि जी ज़हनी फ़िक्री इख़लाक़ी तरबियत करणी आहे। असां ते वॾियूं ज़िमेदारियूं आहिनि ऐं हक़ीक़त में चयो वेंदो आहे त जंहिं ख़िते जी औरत ज़हनी, जिस्मानी ऐं रूहानी तौर ते मज़बूत आहे, उहो ख़ितो या उहा क़ौम दुनिया में हमेशह सोभारी रहंदी आहे। सो असां आहियूं मज़बूत ऐं हमेशह रहंदासीं। तव्हांजी तमामु घणी महिरबानी। असां आहियूं मज़बूत आहियूं, सदाईं मज़बूत रहंदासीं। हाणे आउं गुज़ारिश कंदसि हसीन मुसरत खे त हू अचे ऐं अची पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। हसीन मुसरत, हसीन हमेशह सर्तियूं जी कंट्रीब्यूटर रही आहे ऐं जाखोड़ी किरदारु आहे लतीफ़ साईं जे हिननि सिटुनि में। छो त हसीन जो जेको तालिक़ु आहे उहो शाह साईं जे ख़ानदान सां आहे। खरकणा लाहे सुख न सुता कॾहिं, ओसीअड़ो आहे खाहोड़ियुनि खे पंध जो। अवां जे ताड़ियुनि जी गूंज में हसीन मुसरत। महिरबानी गुलबदन। स्टेज ते वेठल मुअज़्ज़िज़ महिमान ऐं पिंडाल में मौजूद सभई मुअज़्ज़िज़ महिमान, मुंहिंजे तरफ़ां गुलबदन खे खोड़ मुबारकूं ऐं थोरा त तव्हां सां मुखातिब थियण जो मौक़ो ॾिनई। यकीनन ॾाढो ॾुखियो आहे सफ़र एडिटर जो, एॾो नाज़ुक ऐं ॾुखियो कमु हूंदो आहे। हिकु ॾींहुं मां सम्झां थी त केरु सचाईअ सां पंहिंजी सीट ते वेह त ॾुखियो आहे। गुलबदन त सॼा सारा 30 साल इन उहिदे ते रही आहे ऐं न सिर्फ़ु रही आहे पर कमु बि कयो अथसि। हीअं त टाइम घणो थी वियो आहे त गुलबदन चयो पेपर लिखिजो। मूं लिखियो घणो आहे पर आउं इख़्तिसार सिर्फ़ु हिकु ॿ कमिट कंदसि त महसूसु थींदो आहे गुलबदन जो रिश्तो सर्तियूं सां हिकु आम एडिटर जो रिश्तो न आहे, उनजो मोहबत प्यार ऐं इश्क जो रिश्तो आहे। ऐं जेॾी महिल गुलबदन सर्तियूं जे लाइ मवाद लाइ चवंदी आहे, घुर कंदी आहे, त मूंखे ईअं लॻंदो आहे त ॼण के ॿार जी शॉपिंग कंदी हुजे या कंहिं छोकिरीअ जो माउ आहे जेका ॾेज पिड़ो गॾु कंदी हुजे। उनजी हिकिड़ी उत्साह, उनजी ख़ुशी अहिड़ी हूंदी आहे जेॾी महिल रिसालो तयारु थींदो आहे त ॿुधाईंदी आहे त हाणे सर्तियूं बसि कुझु ॾींहंनि खां पोइ तव्हांजे हथ में हूंदो। गुलबदन जो ई प्यार जो पोरियो आहे ऐं उनजो लॻाउ ऐं मोहबत ॾिसी हैरत थींदी आहे त 30 सालनि में जेतिरो बि गुलबदन सां जॾहिं बि मुलाक़ात थींदी आहे त ईअं थी नथो सघे त सर्तियूं रिसाले जो ज़िक्र न हुजे। उहा ईअं ई जीअं राइटर खे पंहिंजी तख़लीक़ प्यारी हूंदी आहे त गुलबदन जो सर्तियूं सां रिश्तो ओड़ो ई आहे। गुलबदन शाइर बि आहे, एडिटर बि आहे, उन सां गॾोगॾु एक्टिविस्ट बि आहे, वुमन एक्शन फोरम जी मेंबर बि आहे। ऐं असां वटि थींदो आहे वुमन एक्शन फोरम जो जेके बि सरगर्मियूं थींदियूं आहिनि उनखे पहिरीं गुलबदन सर्तियूं में ज़रूरु जाइ ॾींदी आहे। मूंखे यादि आहे 2009 में असांजो पहिरियों कन्वेंशन थियो। हींअर मूं पुराणा रिसाला ॾिठा पे त उन में ॾाढो तफ़सीली उनजी पहिरीं रिपोर्ट पब्लिश थियल आहे ऐं उहा गुलबदन मूंखे ई चयो हो, मूं ई लिखी हुई। हेॾे पढ़ियमि पे त पाण हैरान पे थियसि त पूरी तस्वीरी कहाणी जीअं हूंदी आहे, तस्वीर कहाणी उहा बि शामिलु हूंदी आहे। गुलबदन जो कमु सिर्फ़ु इहा न आहे बहिराड़ीअ जी औरत, महिनतकश औरत खां वठी शहर जी वर्किंग वूमन ताईं हर औरत जो कमु, हर औरत जी महिनत सर्तियूं रिसाले जे वर्कनि में महफ़ूज़ आहे। हर सियासी समाजी सरगर्मी सर्तियूं में उनजो रिकॉर्ड मौजूदु आहे। जिते बि चंद औरतूं गॾु थियनि न, जेकॾहिं गुलबदन आहे उन ख़बर पए थी ईअं थी नथो सघे त उनजी रिपोर्ट हू सर्तियूं में शामिलु न करे। ऐं ॾिठो आहे त सर्तियूं रिसालो जीअं सहेलियूं गॾिजी कचहरी कंदियूं आहिनि त सर्तियूं रिसालो ईअं लॻंदो आहे उन में डॉक्टर, उन में इंजीनियर, उन में प्रोफेसर, स्कूल टीचर्स,
उन में जेके साइंस सां लाॻापियल शाइर अदीब ईअं लॻंदो आहे त हूअ सहेड़े हिकिड़ो गुलदस्तो थी पेश करे ऐं असांखे उन्हनि औरतुनि जी ख़बर पवंदी आहे जेके ख़ामोशी सां कमु कंदियूं आहिनि, जेके अॻियां न ईंदियूं आहिनि, छो त औरतूं घणो करे नाले खां पोइ ते हटी वेंदियूं आहिनि या उहे न चाहींदियूं आहिनि त असां समाज में नज़र अचूं, पर उन्हनि जो पोरियो मौजूदु आहे, उहे समाज में एक्टिव रोल अदा करे रहियूं आहिनि। गुलबदन अहिड़ियुनि औरतुनि जा इंटरव्यू खणी ईंदी आहे जो हुन में पोइ हैरत पई थींदी आहे त गुलबदन इहे एॾियूं क़ाबिल औरतूं बि असांजूं सिंध में मौजूदु आहिनि जिन ते असांखे फ़ख़ुरु थो थिए। मूंखे गुलबदन जे हिकिड़े मैगज़ीन पुराणे में मूं ॾिठो जंहिंमें बैक टाइटल ते हिकिड़ो जुमिलो गुलबदन जे तरफ़ां लिखियलु हो, मूंखे ॾाढो वणियो। उन सां ई आउं पंहिंजी ॻाल्हाइण जी ख़तमु कंदसि। उन लिखियो आहे त औरत सकाफ़त जी मुहाफ़िज़ आहे। मूंखे ॾाढो वणियो त गुलबदन पाण जेतिरो मैदान समाज में आउं सम्झां थी त हिमत सां बीठी आहे, पर न सिर्फ़ु पाण बीठी आहे पर ॿियनि औरतुनि खे गॾु खणी हली आहे। उन सकाफ़त जी मुहाफ़िज़ आउं सम्झां थी त गुलबदन पाण बि आहे ऐं हीअ सिंध जो शऊर, हीअ असांजो रिसालो जेको आहे त सरकारी रिसालो, पर लॻंदो आहे त उनखे का घणी एतिरी सरपरस्ती अञा ताईं हासिलु न आहे। जेको असांजो ख़्वाहिश आहे इन जी सर्कुलेशन अञा वधे, इन जे मौज़ूअनि में नवाण अचे ऐं गुलबदन अञा हिमत सां इन साथ खे अॻिते खणी हले। महिरबानी। महिरबानी हसीन खां ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ सां सदाईं ख़ूबसूरत लफ़्ज़ ॻाल्हाईंदियूं आहियो। हाणे बाक़ी थोरियूं भेनर आहिनि ॻाल्हाइण लाइ, ऐं कलसूम काज़ी खे गुज़ारिश कंदसि त हूअ अचे ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। कलसूम काज़ी मुंहिंजी सालगिरह जे मौक़े ते पिणु मज़मून लिखियो हो, साल खनि पहिरें जी ॻाल्हि आहे। कलसूम काज़ी तव्हांजे साम्हूं। सभ खां पहिरीं हिते आयल माण्हू वारियूं सखियूं ऐं मोहतरम भाउ कलसूम काज़ी जो अदब वारो सलाम थो घुरिजे। अॼु सखियुनि जो 30 सालनि जो सफ़र, जंहिंखे तारीख़ी सफ़र चइजे, ही 30 साल जेके अॼु गुलबदन हिन सखियुनि सां ॻाल्हाया, सिर्फ़ु ही 30 साल ॻणण में न अचनि त सिर्फ़ु 30 साल हिन ई असां ॻणिया। हिननि 30 सालनि में जेतिरा लाहा चाढ़ा, जेतिरियूं तकलीफ़ूं हिन सरकियूं खे जीआरण में गुलबदन खे आयूं, उहा उनखे ख़बर हूंदी। जस लहणी असांजी प्यारी भेण गुलबदन जॾहिं 1990 में ही उहो वाहिद सरतियूं रिसालो आहे जो सिंध जे हर घर में कुंड कुड़छ में पहुचे थो। ऐं 1990 में जॾहिं असांखे इख़बार जे हाकरी ॾिनो सरतियूं, त असां पहिरीं दफ़ा जो सरतियूं नालो ॾिसूं था, ॿियो कुझु यादि कोन्हे, लेकिन उते मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो साहिब जी तस्वीर हुई, उहा मूंखे चिटी यादि आहे। ऐं उन खां पोइ इहो सिलसिलो सरतियूं सां गॾु असांजे ख़्वाब जो बि जुड़ंदो आयो। जीअं हर हिकु सिंधियाणी न्याणीअ जो, औरत जो ख़्वाबु हूंदो आहे त मुंहिंजो बि नालो हुजे, मां बि छपजां, मुंहिंजा बि किताब अचनि। ऐं वॾा वॾा नाला हुआ, ऐं उन्हनि वॾनि नालनि में असां जेको आहे सो नंढड़ा नाला आहियूं। असांजी उन्हनि जे अॻियां का भेट कान्हे का। बहरहाल असांखे ख़ुशी थी आहे त हीउ जेको सरतियूं जा 30 साल अती गुलबदन जहिड़े ई तकलीफ़ुनि सां, परेशानियुनि सां, मुश्किलातुनि सां मुहादो वटकाए हिन खे अॼु हिन 30 सालनि जे तारीख़ी प्रोग्राम खे मेलो मचायो आहे। लख लख हुनखे मुबारकूं हुजनि। नालो अथसि गुलबदन, सभु चवंदा अथसि अदी गुलबदन गुलबदन, पर हुनजो लफ़्ज़ जो त ॾिसो त नाले जो मफ़हूम ई हुनजे किरदार ऐं हुनजे स्वभाव खे मथे खणी ईंदो आहे। तव्हां सभिनी भेनरुनि जी हिन मेले खे मचाइण में आयलनि जी जेको आहे सो महिरबानी। अती तव्हांखे प्यार सां घुरायो ऐं तव्हां उनजो
सॾु जेको आहे सो मोट इहा सुठी ॾिनी, असांखे ख़ुशी थींदी त हीअ 30 साल ज़िंदगी रही त वरी अधी इंशाअल्लाह 31 सालगिरह बि कंदी ऐं असां सभु गॾु हूंदासीं। तव्हां सभिनी जी महिरबानी। असां वटि अॼु शहनाज़ राहू तमामु बहितरीनु लेखक आहे ऐं सियासत में हुनजो किरदारु कंहिंखां ॿुधियो कोन्हे। हींअर कराचीअ खां आई आहे, मां हुनखे गुज़ारिश कंदसि त चंद लफ़्ज़ उहा बि ॻाल्हाए। अॼु शहनाज़ राहू। महिरबानी अॼु गुलबदन ऐं अॼु इहो मुंहिंजो तारीफ़ करायो आहे त तमामु सुठी लेखक आहे मुंहिंजे ख़्याल में। ऐं त उहो त आउं जिते पंहिंजूं लेखण वारियूं लेखक अदीब ऐं वेठियूं हुजनि बादशाह अजमेर जीअं पंहिंजी आपा नज़ीर आहे, अम्बा कमर वाहिद हुई, अॼु अमर सिंधू ऐं ॿियूं आपा मुमताज़ भुट्टो जिते हुजनि उते आउं सम्झां थी त असां के अदीब कोन आहियूं ऐं बाक़ी असांजो कंट्रीब्यूशन रहियो आहे, ज़रूरु रहियो आहे। ऐं आउं त असीं सरतियूं में शामिलु रहिया आहियूं। अॼु हीअ जेको अॼु गुलबदन मेड़ कोठायो आहे 30 सालनि वारी जदोजहद जो गुलबदन रही आहे, पाण हुनजी सरतियूं जी एडिटर रही आहे। इहा हुनजी जफ़ाकेशी आहे, उहा हुनजी महिनत आहे, उहो ॾिसी मूंखे तमामु घणी ख़ुशी थी आहे त असांजूं औरतूं जॾहिं 30 साल अॻु हीउ दौर कोन हूंदो, हीउ दौर बि कोन हूंदो ऐं तमामु घणियूं औरतूं पोइते हुयूं। एहसास कमतरी हुई औरतुनि में, निकिरण औरतुनि जो माहौल हो। तंहिं दौर खां वठी असांजी अदी गुलबदन ऐं जेको आहे तो झाखो ॾींदी अचे त मुंहिंजे वॾी एज़ाज़ जी ॻाल्हि आहे। उन लाइ ऐं लतीफ़ साईं जो बैत चवंदसि त खिरकण लाहे सुख न सुता कॾहिं, ओसीड़ो आहे खावड़ियुनि खे पंध जो। शाबस हुजे हिन पंहिंजे खे रखियो अचेसि सिंधी अदबी रिसाले खे ऐं उन्हनि जी मुबारकबाद ॾियां थी। ऐं त जेके भेणूं सरतियूं हिन रिसाले सां असांजूं सरतियूं जेके वाबस्ता आहिनि ऐं जेके सिंध जा मसइला आहिनि, जेके सिंध जूं हालतूं आहिनि ऐं उहे लिखनि थियूं पंहिंजा ॾुख सूर कहाणियूं अहसास ऐं सभु हुन में अचनि था। त इहा त वॾी ॻाल्हि आहे असां औरतुनि जे लाइ। जिते मदाऊं समाज हुजे, पिदरशाही समाज हुजे, उते औरतूं असांजो वधनि, हर शोबे में वधनि। अॼु असीं ॾिसूं था त उहो हर शोबो आहे जंहिंमें औरत पाण मल्हायो आहे, छोकिरियूं पाण मल्हायो आहे, निकिरनि थियूं। मीडिया हुजे, पढ़ाई हुजे, मीडिया हुजे, हर सभु अॻिते आयूं आहिनि। उन दौर में वतन पिर्त न छिननि पाण में, वलर कयो वतन पिर्त न छिननि पाण में, पसो पखीअड़नि माणा मेठ घणा, अलाह अवां सभिनि जो हामी और नासिर हुजे। हेड़ा महफ़िलूं हेड़ा मेला सजंदा ई रहंदा। आमीन। अदी मुमताज़ भट्टी खे गुज़ारिश आहे त हू अचे ऐं अची पंहिंजे ख़्याल इज़हार करे। अदी मुमताज़ मुंहिंजे वॾनि भेणुनि जहिड़ी आहे, उनखे मौक़ो न ॾींदसि त पोइ वरी अदी नाराज़ थी वेंदी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मूंखे अहसासु आहे त जेके तकरीरूं काफ़ी टाइम खां हलनि पियूं, मुंहिंजूं सीनियर्स आपा कमर वाहिद, आपा मुमताज़ भुट्टो ऐं ॿियूं मुंहिंजूं टीचर्स, इन्हनि खां वधीक ऐं सुठो कहिड़ो थी ॻाल्हाए सघां। पर जेसीं ताईं मूंखे गुलबदन जे बारे में ख़बर आहे ऐं हिन सां जिते बि जॾहिं बि मिलंदी हुअसि त चवंदीसि गुलबदन तूं छा थी करीं अॼुकल्ह, त मूंखे चवंदी ऐं सरतियूं मैगज़ीन पई कढां, मुमताज़ टाइम ॾे त तो वटि घर इंटरव्यू वठणु अचां। हिते जेके बि फीमेल्स या औरतूं वेठियूं आहिनि, उन्हनि जो पंहिंजे पंहिंजे इदारनि ऐं इंस्टीट्यूशन में वॾो कंट्रीब्यूशन आहे। जीअं त मां तव्हांखे ॿुधायां, मां एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टंडोजा में प्रोफेसर आहियां। हीअ उन वक़्त जी ॻाल्हि हुई जंहिं वक़्तु उते का बि फीमेल लेडी टीचर कोन हूंदी हुई। त मुंहिंजो ऐं गुलबदन जो वरी पाड़े जे हिसाब सां बि राब्तो आहे। हू टंडो आगा में रहंदी हुई ऐं टंडो ठोड़ो मिर्ज़ा पाड़े में रहंदी हुअसि। त असांजी सुञाणप माना हींअर त असां अधु सदी गुज़ारे आया आहियूं, 50 खां अबाव आहियूं। अधी खे जस ॾींदसि त हिन जेको आपा जी ॻाल्हि वांगुरु
जंगल में मंगल। अञा बि जेकॾहिं वीकेंड हुजे हा त ही हाल मां सम्झां थी फुल भरियल हुजे हा। जीअं त सुभाणे वर्किंग डे आहे, सभु को बिज़ी आहे पंहिंजे नौकरियुनि में, पर गुलबदन जूं महिनतूं, गुलबदन खे माना बचपन खां सुञाणती, हिन जेका जिदोजहद कई आहे उनखे जस ॾींदसि। ऐं ही सर्चू मैगज़ीन जेके 30 साल थिया आहिनि, चवंदसि त गुलबदन अञा 30 साल अहिड़ा ॿिया गुज़ारे। बहरहाल जेका जेका बि औरत जिते बि वेठी आहे उहा पंहिंजे इदारे जी हिकिड़ी रोल मॉडल आहे, पंहिंजे स्टूडेंट लाइ, पंहिंजे बच्चनि लाइ, पंहिंजे मतिलबु ख़ानदान लाइ। तंहिं करे हिते हर औरत जो पंहिंजो हिकिड़ो किरदारु आहे। ऐं चवां थी वर्किंग वूमेन खां अलावा जेके एग्रीकल्चर सेक्टर में वूमेन वेठियूं आहिनि, औरतूं वेठियूं आहिनि, जेके चौपायो माल, लाइव स्टॉक वग़ैरह खे संभालीनि थियूं, उहे बि असांजूं सरतियूं आहिनि। तोड़े जो उन्हनि वटि एजुकेशन त कान्हे, पर हू असांखां डबल महिनत कनि थियूं। सो बहरहाल तव्हांजो घणो वक़्तु न वठंदसि, टाइम इलाही थी वियो आहे, सभिनी खे वञिणो आहे। गुलबदन मुबारक हुजनि तोखे ऐं तुंहिंजे सरतिन मैगज़ीन खे। थैंक यू। हाणे गुज़ारिश कंदसि डॉक्टर नूर निसा मरी। इहा ख़ुशीअ जहिड़ी ॻाल्हि आहे त सरतियूं में ज़िंदगीअ जे हर शोबे सां लाॻापियल ख़ातून लिखे थी। ऐं डॉक्टर नूर निसा मरी जेका आहे सा वेटनरी डॉक्टर आहे ऐं डिप्टी डायरेक्टर आहे लाइव स्टॉक में। खेसि गुज़ारिश आहे त अची पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। डॉक्टर नूर निसा मरी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। स्टेज ते वेठल मुंहिंजूं मुअज़्ज़ज़ भेणूं ऐं स्टेज साम्हूं असांजूं अदियूं ऐं असांजा भाउर, अस्सलाम वालेकुम। ऐं तव्हां ऐं मानी जे विच में घणो टाइम कोन विझंदुसि त तव्हां डिले कयो। इतफ़ाक़े जो अहिड़ो मूंखे मौक़ो मिलियो आहे ॻाल्हाइण जो, जंहिंमें घणो कुझु ॻाल्हाइणु चाहियमि पे, पर हाणे ज़ाहिर उन वक़्त जी तक़ाज़ा खे ॾिसंदे ॿ टे लफ़्ज़ ॻाल्हाईंदुसि। अक्सुल में ई आहे त हिन प्रोग्राम में जे अचण जे लाइ अदी जंहिं तरीक़े सां असांखे दावत ॾिनी, ॾाढा मोटिवेट थियासीं। उन शहर वांगुरु त नीअ वारनि जे नियापनि ते हलिया आयासीं। मां बेसिकली शाइरा कोन आहियां, डॉक्टर ॿुधायो अदी गुलबदन, पर गुलबदन जे प्यार, कुर्ब, मोहबत असांखे हिते छिके आंदो। ऐं हिन टाइप जी महफ़िल में ही मुंहिंजी स्पीच बि पहिरीं आहे जंहिंमें आउं ॻाल्हायां पई, अवां सां मुखातिब आहियां। ॿ टे शयूं चवंदुसि त अदी जो जीअं नालो ॾाढो प्यारो आहे, केतिरनि ई असांजे अदीबनि, लेखकनि, भेणुनि ॻाल्हायो आहे उन जे बारे में त न सिर्फ़ु गुलबदन आहे, गुल नज़र आहे, गुल कलब आहे। जॾहिं बि असां गुलबदन खे कंहिं कम लाइ फ़ोन कयो हूंदो त उन एॾे प्यारनि ऐं मिठड़नि लफ़्ज़नि सां जी अमड़ अदी जी मुंहिंजी प्यारी, अहिड़ा सुहिणा लफ़्ज़ चई उन ख़िताब कयो हूंदो, मुखातिब थी हूंदी, जो जंहिंजे लाइ कंहिं शाइर चयो आहे त सुहिणनि लफ़्ज़नि साण दिलनि जा भार झका थी पवंदा आहिनि, कंहिंजे लबनि ते अची लफ़्ज़ मिठा थी पवंदा आहिनि। त इन्हनि मिठनि लफ़्ज़नि, सुहिणनि ॿोलनि वारी अदी गुलबदन, यकीननि उन जी जिदोजहद, मुंहिंजो वास्तो 12 सालनि जो वास्तो आहे अदी सां। उहो वक़्तु हो डिसंबर जो, उहो जंहिंखे चइजनि त कारियूं रातियूं, कारिया ॾींहं, जॾहिं असांजी मोहतरम प्यारी भेण शहीद राणी जी शहादत जो मौक़ो हो। ऐं अमर सिंधू वारनि हिकिड़ो प्रोग्राम ठाहियो त असां गुलनि जी भेटाॾियूं ऐं शमा हली झलायूं। पहिरियों दफ़ो हैदराबाद में इन क़िस्म जो प्रोग्राम लिथियो वियो, जंहिंमें असीं सभु कारनि कपिड़नि में हुआसीं, मातम में हुआसीं, रोज राड़े में हुआसीं। उन कैफ़ियत में जॾहिं सभु चंद सिंधियाणियूं जॾहिं स्टेज ते प्रेस क्लब ते पहुतियूं त असां सभिनी जे हथ जेके आहिनि से मथनि ते हुआ, मातम करे रहिया हुआसीं। उन वक़्तु हिकिड़ा हथ आया जिन असांखे अची पंहिंजे भाकुर में विधो। उन सुॾकंदे असांखे जेको आहे सो पंहिंजो करे छॾियो। यकीननि उहो दर्द, उहो सूर सिर्फ़ु हिकु सिंध जो न हो, दुनिया जो हो, पर उन सां गॾोगॾु जेको सिंध जे घर घर में मातम हो न, उहा कैफ़ियत अहिड़ी हुई जंहिंमें भेण गुलबदन जंहिं तरीक़े सां सॼी सथ मां उथी अची असांखे गिराटी पाए ओछंगारूं ॾिनियूं, उन असांखे यकीन करियो हिकिड़े मोती में ॼण पुए छॾियो, पंहिंजे प्यार में क़ाबू करे छॾियो। अदी जी जिदोजहद जे बारे में तमामु शयूं ॿुधियूंसीं, ख़ासि करे जेको असीम सांद तमामु सुठो हिकिड़ो मुकालो लिखियो, या रेहाना
उनखां पोइ असांखे त कहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हायूं, पर यकीननि जिदोजहद मूं हाणे किताबु ॾिठो आहे जंहिंमें तक़रीबन 100 सवाल 100 सरतियूं, जंहिंमें 60 सरतियुनि जूं माना मुख़्तलिफ़ इंटरव्यूज़ आहिनि। यकीननि उन मां असांखे तमामु शयूं सिखण लाइ मिलनि थियूं। ऐं हिकु दफ़ो चवंदुसि त जंहिं मुश्किलातुनि मां गुलबदन गुज़री आहे, हिकिड़ो प्रोग्राम कयो हुई पंहिंजे बाबा ते, शहीद मिसराणी साहब ते। यकीन करियो उन वक़्तु मूंखे बि रोअणु आयो त पुट मल्हाईंदा आहिनि पंहिंजे पेरेंट्स जूं ॾिहाड़ा, ऐं हिते हिकु न्याणी पे पंहिंजे बाबा जो ॾिहाड़ो मल्हायो। उन वक़्तु असांखे एॾो फ़ख़्रु पियो महसूसु थियो त छो असां सिंध जूं न्याणियूं घटि न आहियूं, असां हर कमु करे सघूं था, पंहिंजे भाउरनि सां ॿाह ॿेली थी सघूं था। वधीक लफ़्ज़ सभु तारीफ़ूं सभु शयूं थी वियूं आहिनि, पर आउं गुलबदन जे लाइ इहो चवंदुसि त बक़ौल शाह लतीफ़ जे, वेठे वर न पवन सुते मिलन न सुपरी, वेठे वर न पवन सुते मिलन न सुपरी, जे मथे रंधन रोअन साजन मिले तिन खे। अलाह खे हमेशह ख़ुशि आबाद रखे ऐं सरतियूं खे बि सदाईं जारी रखे। इन ई दुआ सां त हाणे आहे सदा आहे साह खे गभे जी ॻोल्हा, ढो बिना ढोला नाहे मज़ो मुल्क में। सो यकीननि मानी जो इंतज़ारु सभिनी खे आहे। प्रोग्राम जो हिसो टाइम बि अहिड़ो मिलियो जंहिंमें मूंखे वधीक ॻाल्हाइण जे लाइ टाइम न आहे। तव्हांजी ऐं ख़ासि करे अदी गुलबदन जी थोराइती आहियां जो मूंखे हुन ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो। महिरबानी। महिरबानी डॉक्टर नूरनिसा मरी। हाणे आख़िरी स्पीकर आहे ऐं आख़िरी कुड़ो जेको आहे सो फिरदौस सांगीअ जे नाले निकितो आहे। फिरदौस सांगी बि पंहिंजे नाले वांगुरु मिज़ाज में ॾाढी ख़ूबसूरत असांजी सरती आहे, हमेशह सरतियूं खे कंट्रीब्यूट कयो अथसि। खेसि गुज़ारिश आहे त हूअ अचे ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। फिरदौस सांगी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। स्टेज ते वेठल मुंहिंजो मान वारियूं भेणूं ऐं हिन पिंडाल में साथियो, अस्सलाम वालेकुम। मुंहिंजूं मोज़िज़ जेके महिमान आहिनि तमामु हिकिड़ो बहितरीनु ॻाल्हाए विया आहिनि। उनखां पोइ असांजी ॻाल्हाइण जी माना कुझु असांजे लाइ बचियो ई न आहे, का गुंजाइश ई न आहे। पर असीं अदी गुलबदन जे मान में ज़रूरु ॻाल्हाईंदासीं, छो जो अदीअ जूं जेके कोशिशूं आहिनि, जेके काविश आहे, उहे असांखे हिते वठी आयूं आहिनि। हिकु शख़्सियत ऐं 100 सवाल रिसालो। मूंखे यादि आहे अदी मूंखे फ़ोन कयो, चई त फिरदौस मूंखे तव्हां खां इंटरव्यू वठिणो आहे। ठीकु आहे अदी, 2 ॾींहं अॻु में मां इंतज़ारु कंदी रहियसि त अदी अलाए कहिड़े टाइम ते ईंदी। माना हू तमामु मसरूफ़ियत ऐं इन्हनि पंहिंजी मसरूफ़ियतुनि मां टाइम कढी 10 बजे मूं वटि आई। ऐं यकीन करियो उहे 100 सवाल अहिड़ा सवाल कंदी वई अदी जो ॼण सफ़ा मां पंहिंजे बचपन में हली वियसि। ऐं मूंखे जवाबु ॾियण में एतिरो मज़ो आयो, एतिरो मज़ो आयो, बिल्कुलु बि मां गुम थी वियसि। ऐं शाबस आहे अदी गुलबदन खे जसलाणे जो उन्हनि सभिनी सवालनि जे जवाबनि खे सहेड़े करे ऐं हीअ जेको असां रिसाला जेके असां सरतियुनि जा असां पढ़ूं था, जल्दी सां पढ़े बंदि करे था छॾियूं, उन्हनि खे अहिड़े ख़ूबसूरती नमूने सां हर असांजी सरतीअ जो उहे 100 सवाल जेके आहिनि उहे लिखे थी। जसलाणे अदी मां मुबारकबाद थी ॾियानि। हीअ तमामु हिकिड़ो शानदार ऐं सुठो प्रोग्राम अदीअ रखायो। बसि हाणे मां वधीक टाइम न वठंदसि, छो जो मानी रेडी आहे ऐं असांखे ख़बर आहे त एतिरो ॻाल्हाइण जेको आहे कीअं बर्दाश्त कबो। थैंक यू। मां हिकु दफ़ो ॿीहर हिते आयल सभिनी भाउरनि, पंहिंजे बचनि ऐं भेनरुनि न्याणियुनि सरतियुनि जी थोराइती आहियां। मानी सभिनी लाइ तयारु आहे। तव्हां सभिनी ॾाढो सब्र तहमुल सां हिन प्रोग्राम खे ॿुधो। ऐं इहा बि ज़ाहिरी आहे असां हीअ सभु जेका क्रीम अॼु ख़वातीन जी हिते गॾु थी त यकीननि इहा असांजी ख़ुशकिस्मती आहे। ऐं उन्हनि सभिनी पंहिंजे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। ऐं आउं त हूअं बि घणो ख़ुशि पिए थियसि, यकीन कयो ज़ाहिरी आहे मुंहिंजी त तारीफ़ पिए थी, सो मां त ॾाढो ख़ुशि पिए थियसि। पर मूंखे तव्हांजो बि अहसासु आहे। हाणे अचो त सभु गॾिजी मानी खाऊं। महिरबानी।